नाज़रीन हिकु भेरो बि तव्हांखे आम ख़बर ॾियूं त क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी आहे। सिंध में क़ौमी असेंबली जे 2 तकनि NA 237 मलीर ऐं NA 239 कोरंगी ते नंढी चूंड जो दंगल जारी आहे। अव्हांखे ॿुधायो त चूंड जे हवाले सां सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। KP जे NA 22 मर्दान NA 24 सिधा ऐं NA 31 पेशावर ते बि पोलिंग अमल जारी आहे। सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। अव्हांखे इहो ॿुधायूं त पंजाब में NA 108 फैसलाबाद, NA 118 ननकाना साहिब ऐं NA 157 मुल्तान ते बि वोटिंग जो अमल जारी आहे। अव्हांखे अपडेट कयूं त पंजाब जे 3 सूबाई तकनि PP 139 शेखुपुरा, PP 209 खानेवाला ऐं PP 241 बावल नगर में बि पोलिंग अमल जारी आहे। अव्हांखे ॿुधायो त क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KT न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुबर। जी इब्राहिम, तफ़सीली जो हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, कीअं था ॾिसो? जी बिल्कुल, क़ौमी असेंबली जे 8 ऐं सूबाई असेंबली जे 3 जेको तकनि ते ज़मीनी चूंडूं जारी आहिनि। हिन वक़्तु वॾा जेके मुक़ाबला उहे फैसलाबाद, लाहौर जा जेके मुक़ाबला आहिनि उन्हनि खे वॾो मुक़ाबलो चयो पियो वञे। ऐं मुल्तान में जिते शाह महमूद कुरैशी जी न्याणी जेको सो आहे उनजो मुक़ाबलो अली मूसा गिलानी सां आहे, उन तक ते पिणु वॾो मुक़ाबलो ॼाणायो पियो वञे। पीपल्स पार्टी जो NA 237 मलीर में उम्मीदवार जेको सो आहे उहो हकीम बलोच आहे, जॾहिं त उते इमरान ख़ान जे साम्हूं उहो चूंड विड़ी रहियो आहे। NA 131 पेशावर उते अवामी नेशनल पार्टी जो ग़ुलाम अहमद बिलोर जेको सो आहे उन जो मुक़ाबलो इमरान ख़ान सां आहे। अहिड़ी रीति NA 24 सिधा उते इमरान ख़ान जो मुक़ाबलो PTM जो उम्मीदवार सां आहे। ऐं जॾहिं त NA 22 मर्दान ते PTM जो उम्मीदवार मौलाना कासिम इमरान ख़ान जे साम्हूं आहे। अहिड़ी रीति NA 108 फैसलाबाद ते आबिद शेर अली जेको अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर आहे उहो पिणु इमरान ख़ान जे साम्हूं मुक़ाबले में आहे। जॾहिं त मुल्तान में मूसा गिलानी जो मुक़ाबलो शाह महमूद कुरैशी जी न्याणी मेहरबानो कुरैशी सां आहे। ऐं हींअर इलेक्शन कमीशन जेको कुझु हिदायतूं जारी कयूं आहिनि। हिकु त इलेक्शन कमीशन इहा हिदायत जारी कई आहे त को बि जेको सो वोटर आहे उहो पुलिस जेको पोलिंग बूथ आहे उन में जेको सो मोबाइल फोन खणी तस्वीर नथो कढी सघे। जेकॾहिं को बि उन रस में हथु कयो वियो शख़्स त उनखे पुलिस जे हवाले कयो वेंदो ऐं मोबाइल पिणु ज़ब्त कयो वेंदो। अहिड़ी रीति पुलिस जेके अहिड़ी रीति जेके इंतज़ामिया आहिनि उन्हनि खे पिणु हिदायत कयो आहे त बिना ख़ौफ़ ख़तरे जे पोलिंग खे जेको सो पुरअमन बनायो वञे। कंहिं बि शख़्स खे या को सरकारी मुलाज़िम जेकॾहिं दादली में पकड़िजे थो त उनखे गिरफ़्तार कयो वञे। इलेक्शन कमीशन खे उन हवाले सां रिपोर्ट मोकिली वञे जीअं उन रस में कार्रवाई करे सघिजे। जी वॾी महिरबानी वञी तफ़सील ॾियण लाइ इब्राहिम कुंबर। नाज़रीन अव्हांखे अपडेट कयूं त क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी आहे। सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। अव्हां सां शेयर कयूं त सिंध में क़ौमी असेंबली जे 2 तकनि NA 237 मलीर ऐं NA 239 कोरंगी ते नंढी चूंड जो दंगल जारी आहे। सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। अव्हांखे इहो ॿुधायूं त KP जे NA 22 मर्दान, NA 24 सिधा ऐं NA 31 पेशावर ते बि पोलिंग अमल जारी आहे। वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त पंजाब में NA 108 फैसलाबाद, 118 NA ननकाना साहिब ऐं NA 157 मुल्तान ते बि वोटिंग जो अमल जारी आहे। मलीर जी सूरत हाल मालूम करण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे सामी मेमून। जी सामी, तफ़सीलन काका जो हिन वक़्त जे छा सूरत हाल आहे, कीअं था ॾिसो? जी असां हितां शराफी ॻोठ मां निकिरी हाणे पहुता आहियूं मलीर आसू ॻोठ बकरापड़ी वारे इलाइक़े में। हिते रोड ते ई स्टेशन्स जेके आहिनि पोलिंग स्टेशन्स उहे 3 आहिनि, 109, 108, 123 ऐं इन में तक़रीबन 32,000 वोट रजिस्टर्ड आहिनि। ऐं हिते जे माण्हुनि जो इहो चवणु आहे त तमामु घटि वोट निकिता आहिनि। हिते औरतूं वॾी तइदाद में निकितियूं आहिनि। इन करे हिते जेको आहे सो माण्हुनि जो ख़्यालु हीअ आहे त माण्हू पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ ॿिन्हिनि ते नाराज़ आहिनि ऐं 3 माण्हू खे वोट नथा ॾियनि। ऐं इन जो ख़्यालु इहो आहे त असां सां जे मसइला आहिनि उहे नथा हल थियनि, इन करे हू वोट कास्ट न करे रहिया आहिनि। जी वॾी महिरबानी वञी तफ़सील ॾियण लाइ सामी मेमून।
नाज़रीन, सामी मेमून असांखे मलीर खां आगाह करे रहियो त वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त सिंध असेंबली जे ॿिनि तकनि सिंध जे क़ौमी असेंबली जे ॿिनि तकनि NA 237 मलीर ऐं NA 239 कोरंगी ते नंढी चूंड जो दंगल जारी आहे। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी आहे। सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे। सिंध में क़ौमी असेंबली जे 2 तकनि NA 237 मलीर NA 239 कोरंगी ते नंढी चूंड जो दंगल जारी आहे। सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे। मूंखे ॿुधायो त KP जे NA 22 मर्दान NA 24 सिधा ऐं NA 31 पिशावर ते बि पोलिंग अमल जारी आहे। पंजाब में NA 108 फैसलाबाद NA 118 ननकाना साहब ऐं NA 157 मुल्तान ते बि वोटिंग जो अमल जारी आहे। शिरकू त पंजाब जे 3 सूबाई तकनि PP 139 शेखुपुरा, PP 209 खानेवाल ऐं PP 241 बावल नगर में बि पोलिंग अमल जारी आहे। सिक्योरिटी लाइ पुलिस सां गॾु रेंजर्स ऐं पाक फौज जा जवान बि मुक़रर कया विया आहिनि। मूंखे ॿुधायो त क़ौमी असेंबली जे 8 तकनि मां 7 तकनि ते PTI चेयरमैन इमरान ख़ान उम्मीदवार आहे। आम ख़बर ॾियूं त क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी आहे। सिंध में क़ौमी असेंबली जे 2 तकनि NA 237 मलीर ऐं NA 239 कोरंगी ते नंढी चूंड जो अमल जारी आहे। दंगल जारी आहे। मुक़ाबिलो सख़्तु आहे। अव्हांखे ॿुधायूं त KP जे NA 22 मर्दान NA 24 सिधा ऐं NA 31 पिशावर ते बि पोलिंग जो अमल जारी आहे। पंजाब में NA 108 फैसलाबाद NA 118 ननकाना साहब ऐं NA 157 मुल्तान ते बि वोटिंग जो अमल जारी आहे। पंजाब जे 3 सूबाई तकनि PP 139 शेखुपुरा, PP 209 खानेवाल ऐं PP 241 बावल नगर में बि पोलिंग जो अमल जारी आहे। सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे। वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि।